नवाज़ न्यूज़ में वरीकार अवया संझा सैयद अवया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि मुल्क में कोरोना केसेस लागी तो घटाई थियण लगी। गुज़िरियल 24 कलाकनि में हर साल दौरान सभ खां वधीक केस घटि थिया आहिनि। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 6 मरीज़ पहुची विया आहिनि। हयाती विञाईंदड़नि जो अंग 28,392 थी वियो आहे। 562 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। मजमूई केसिस जो अंग 12,69,806 ताईं पहुची वियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच आमदनी का वधीक असासा रखण वारे केस में सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह जे 10 ॾींहनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। संदसि केस एहतसाब अदालत ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। कराची जी एहतसाब अदालत में आगा सिराज दुरानी ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ वधीक असासा रखण वारे रेफरेंस जी ॿुधणी आगा सिराज दुरानी समेत 11 जवाबदार अदालत में पेश न थिया। जवाबदारनि पारां हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त दाख़िल। केस जी ॿुधणी 1 नवंबर ताईं मुलतवी। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि खे पेश करण जी हिदायत। डरकी जे कोबर रेलवे स्टेशन भरिसां मामूली ॻाल्हि तां कोबर बिरादरी जे ॿिनि धीरनि में झेड़ो फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। संदसि भाउ ज़ख़्मी। गोली लॻण सबबि असलम कोबर मारिजी वियो। आसिफ़ ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सखर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी जे मारिजण जी दावा। मारिजी वियल जी सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल मुंतक़िल। एसएसपी सखर इरफान समूह मूजिबि मारिजी वियल ॾोहारी जे कब्ज़े मां टीटी पिस्टल ऐं मैगज़ीन हथ कई वई आहे। शिकारपुर वेझो गढ़ी यासीन बाईपास ते पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी जे मारिजण जी दावा। पुलिस मूजिबि मारिजी वियल जी सुञाणप न थी सघी आहे। जवाबदार जे कब्ज़े मां टीटी पिस्टल बि बरामद थियो आहे। गौसपुर भरिसां 16 महीना अॻु हथियार बंद नथा। मारिजी वियल नौजवान आसिफ अली दाहाणी जे क़त्ल जो करमपुर में निबेरो। इल्ज़ाम हेठि आयल बाबू उर्फ गौप बहलकाणी समेत बहलकाणी बिरादरी जे ॿियनि माण्हुनि खे बि बेॾोही करार ॾिनो वियो। मक़तूल जो मामू सैफुल्ला दाहाणी आसिफ जे वारसनि खे मेड़ मिंथ करे पहुचाईंदो, जंहिं बाद वधीक फतवा जारी कई वेंदी। This headline news is brought to you by